नाज़रीन, रड़की में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में कश्मीरियन सां इज़हार यकजहती लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ज़हीर सुमरो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं रड़की स्कूल प्राइमरी स्कूल में, जिते पूरे मुल्क जियां कश्मीर सां यकजहती के हवाले सां रड़की में भी प्रोग्राम मुनक़िद किया वियो आहे। ऐं शागिर्द ऐं उस्ताद मौजूद आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो हिन बारे में छा। अब्दुल शकूर कांजो हेड मास्टर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रड़की। आज जो असो जो ही प्रोग्राम है यो कश्मीरियन से यकजहती के तौर पर हर साल सेलिब्रेट करना आहियूं। हिन साल भी असां सेलिब्रेट किया। ॿारनि में तमाम वॾो जोश जज्बो उन्हनि खे हिकिड़ो ज़हन में इहो आहे त जेको हिकिड़ो ज़ुल्म थिए थो कश्मीरियन सां, उहो फौरी तौर ते बंदि कयो वञे। ऐं असांजो हर नंढे खां वठी वॾे ताईं, ओढ़े खां वठी ॿार ताईं, हर हिकु जेको बि आहे उहो कश्मीरियन सां गॾु आहे ऐं हमेशह साथ रहंदो। पढ़ंदो आहियां कश्मीर सां जेको ज़ुल्म थिए थो उहो बंदि कजे। सर, मुंहिंजो नालो अमजद अली आहे ऐं चनो आहियां। मां ॻोठ रड़की जो स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रड़की में हिकु उस्ताद आहियां। अॼु तव्हां ॾिसो था असांजा शागिर्द जेके आहिनि पुरजोश आहिनि ऐं कश्मीर सां असांजी यकजहती जो इज़हार करे रहिया आहियूं। असां उस्ताद ॿिया सभु मिली करे असां कश्मीर सां साथ ॾियण जो वाइदो कयूं था त असांजो कश्मीर सां जेके भी यानी नाजाइज़ियूं थियनि थियूं, हिन वक़्तु जेके ज़ुल्म थियनि था, भारत जेका असांजे इन कश्मीर सां या असांजे मुसलमाननि सां जेके ज़ुल्म करनि था, उन ख़िलाफ़ असां एहतजाज कंदे अॼु असां यकजहती जो इज़हार था कयूं। असांजा सभु शागिर्द असां उस्ताद सभु रत जे आख़िरी फुड़े ताईं कश्मीर सां साथ ॾियण जो वाइदो था कयूं। असां कश्मीरियुनि सां थींदड़ जेके नाजाइज़गियूं आहिनि, औरतुनि सां थींदड़ नाजाइज़गियूं आहिनि, उन्हनि जो एहसासु रखंदे असां ऐं असांजा शागिर्द सभु कश्मीर सां यकजहती जो इज़हार कयूं। दोस्त आहे, मां 5 क्लास में पढ़ां थो ऐं जेको कश्मीर जे बारे में हले थो, ये ज़ुल्म कनि था, कश्मीर सां ज़ुल्म न कनि, कश्मीर सां गॾु आहियूं ज़िंदगी ताईं। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरान टीवी न्यूज़।